हाँ उस्ताद बुखारी जिन खूबसूरत सिटुन से असांजी भेण बीबी फातिमा हबड़ो के दावत खिताब ॾींदुसि। उस्ताद बुखारी चे तो थोड़ी नादान घणी दीवानी, थोड़ी नादान घणी दीवानी, जंहिंजी उस्ताद हीअ निशानी, सूंह सां सिंध सां सची हूंदी। हाँ इहा ई मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। अवांजी भरपूर ताड़ियुनि में बीबी फातिमा हबड़ो। स्टेज ते वेठल मनायता महिमानों ऐं साम्हूं वेठल साथियों, अवां सभिनी खे मुंहिंजो सलाम। सभिनी खां पहिरियां उस्ताद बुखारी जी फैमिली, कल्चर डिपार्टमेंट जे वज़ीर साईं ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं दादू जे DC मुख्तियार अली अबड़े साहब खे मुबारकूं ॾियां थी, जिन अज़ीम शाइर उस्ताद बुखारी के बेटा ॾियण लाइ ही प्रोग्राम तरतीब ॾिनो। मुझे मुख्तसर मकाले जो उन्वान आहे उस्ताद बुखारी शाइरीअ में औरत जो तस्वर। उस्ताद बुखारी चयो आहे त मांदी थी न मारी तुंहिंजा अबाणा आहिनि, पंहिंजा जर पंहिंजा जथा बरबाणा आहिनि, आजाए जा जा बजा हाराणा आहिनि, हावाणा आहिनि, कहराणा आहिनि, कोट घणनि खे केरणा। उस्ताद बुखारी जी शाइरी जा तमामु घणा मौज़ू आहिनि, पर हिन सिंध जे औरत जे दर्द के पिण खूबसूरत नामीने सां पंहिंजी शाइरी में बयानु कयो आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी हिकु समूरो किताब मांदी थी न मारी औरतनि जे एहसास जे बारे में आहे। नज़ीर नाज़ हिन किताब जे मुहाग में लिखियो आहे त मोहतरम उस्ताद खे औरत जी अज़मत जी ॼाण हुई ऐं ही उहो ई सबबु हो जो हिन औरत जे नाज़ुक लतीफ़ जज़्बनि जो इज़हार कुशादा दिली सां कयो। उस्ताद बुखारी जो ही समूरो कलाम औरत ज़ात लाइ सौगात आहे। सिंधियाणीअ जो सत ॾिठो सारे ॾेह, साॻी ॿोली सच जी तोड़े छाती छेय, सुकुर में साणिया हॾकी हक़ मलीर। समूरी तारीख़ गवाह आहे त सिंधी औरत हर दौर में पाण मञायो आहे। सिंधी औरत जी जंहिं ताक़त जो ज़िक्र उस्ताद बुखारी हिन शेर में कयो आहे, औरत जी उन ताक़त ऐं अज़मत खे हर को वाक़िफ़ आहे। सिंधी औरत कॾहिं तारी थी सुमरन जे तख़्त संभालियो हो त कॾहिं बाग़ी जे रूप में वतन तां क़ुर्बान थी। सिंधी औरत कॾहिं माई बख्तावर जे रूप में किरदार अदा कयो त कॾहिं शहीद बेनज़ीर जे तस्वर में पाण मनायो। अॼु बि सिंधी औरत पंहिंजे हक़ जी जंग विड़ी रही आहे ऐं उस्ताद बुखारी हमेशह औरत खे हिमथायो आहे। 1964 में उस्ताद बुखारी गवर्नमेंट हाई स्कूल खैरपुर नाथन शाह ज़िले दादू में उस्ताद हुयो, तॾहिं स्कूल जे भरिसां ख़ाली मैदान ते बागड़ियुनि अची पखा अॾिया हुआ। बागड़ियुनि जे उन टोले में हिकु कदावर सोणी सेहती भरियल बदन ऐं बोस्की जहिड़े रंग जी हिकु नाज़नीन बि हुई, जंहिंजी अखि पंहिंजे ई क़ौम जे कंहिं नौजवान सां अटकी पई, जंहिं ते संदसि भाउ खेसि गभा गभा करे छॾियो। उहो पहिरों वाक़ियो हो जो बागड़ी क़ौम जे कंहिं फ़र्द का औरत कारी करे मारी हुई। उन दर्दनाक वाक़े उस्ताद बुखारी दिलि खे तड़पाए छॾियो ऐं उस्ताद बुखारी लाश जे उनवान सां दर्दीलो नज़म लिखियो हुयो। उस्ताद बुखारी लिखे थो त हिकु तरफ़ हिन जी ख़ता फतकी पई, ॿिए तरफ़ हिन जी वफ़ा फतकी पई, का घड़ी खन ॼण फिज़ा फतकी पई, हिकु सज़ावार ऐं सज़ा फतकी पई। हू जनाज़े जे मथां मेरो लटो, रेशमी चादर न को पट जो रहो, ऐं बदन नाज़ुक मथां खरो खतो, लाश ही कंहिं कुंवार जो आ छा पतो, छो त हू कारी हुई। उस्ताद बुखारी अवामी शाइर त आहे ई, हू हारिन मज़दूरनि कमिन कासबिन शागिर्दनि मज़लूमनि ऐं मुहकमनि जो शाइर त आहे ई, पर हिन औरतुनि जे दर्दनि ते जे नमूने सां कलम खयो आहे उन जो को बि जवाबु नाहे। उस्ताद बुखारी जी अहिड़ी शाइरी ते तमामु घटि लिखियो वियो आहे जंहिं ते लिखणु ज़रूरी आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी में सिंधी औरत जा सवी रूप मिलनि था। किथे मारी थी आहे, किथे ससी आहे, किथे मोखी आहे, किथे मुमल आहे, किथे हारियाणी आहे, किथे रुगो सिंधियाणी आहे, ऐं किथे वरी गूंज, किथे ड्रेल, किथे वरी कोयल। ही घर सदा बहार आहे, ही घर सदा बहार आहे, माहौल हाँ ठार आहे, तूं कूंज हंज या ड्रेल आई, तदबीर घर दियाणे आई।
तकदीर नौकराणी आई। या उस्ताद बुखारी जो ही शेर ॾिसो, सोणियूं अखियूं सिंध में ख़ासि बुखारी खोड़, सोणियूं अखियूं सिंध में ख़ासि बुखारी खोड़, तारनि में तजलियूं घणियूं कजलियूं कहिड़ियूं कोड़, जहिड़ी तुंहिंजी जोड़ अहिड़ी सूंहं सुजे नथी। मजमूई तौर ते उस्ताद बुखारी शाइरी में सिंध जी औरत जा दर्द बि आहिनि त उन जी ख़ुशियूं ख़्वाहिशूं ऐं सूंहं बि आहे। उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरी में इंतिहाई ख़ूबसूरती सां सिंधी औरत जो तस्वर पेश कयो आहे, जंहिं ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। दीद गुलाबी दिलबर तुंहिंजी, दीद गुलाबी दिलबर तुंहिंजी, मुर्क चंबेली माशा अल्लाह, नाज़ुक अंगड़ा रेशम कपड़ा, दिल पथरेली माशा अल्लाह। थैंक यू।